वॾी बुज़ुर्ग मुस्त अली अहमद शाह सनाई जो लिखियल कलाम आराम चंद सरकार खे उहो कलाम पेश कयो आहे। मुश्किल कुशा जी शान में लिखियो अथनि ऐं सदनी लिखियल ॾोहे सां पेश कयूं। हसनैन जो बाबो आहे हैदर करामा दीन सदो अगवान आहे महदी महरा अलम जो निशान जो नारो आहे निर्वाण अली मोहम्मद शाह तने इसरार बिठो पाक इमाम में जाने अली जाने मौला इमाम आओ ओ बोलो गुलाम जाने अली जाने मौला आओ से यार बोलो गुलाम जाने अली जाने मौला हक के हर बिलन के करम करे थो उतन बिलन के करम करे थो तलबे कोई न नाम जाने अली थोए मां आऊं त गोलो गुलाम जाने मौला साईं अली मोहम्मद शाह बोलो गुलाम आऊं त सद से यार बोलो गुलाम जाने जाने